ISPR मूजिब आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा कोयटा गैरिजन जो दौरो कयो। तर्जमान मूजिब आला सतही इजलास में आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा के दहशतगर्दी के ताज़न वाक़ियन ते ब्रीफिंग ॾिनी वई। ISPR मूजिब आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा बलोचिस्तान में फ़िरक़ेवार वाक़ियन में घटिताई ते इत्मीनान जो इज़हार कयो। उन मौके ते आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा चयो त बलोचिस्तान में अमन अमान जी सूरत हाल मामूल ते अची रही है। उन चयो त बलोचिस्तान जी हालतुन ऐं अवाम ते संदसि ख़ासि ध्यान आहे। आर्मी चीफ चयो त भटकियल माण्हू तेज़ीअ सां क़ौमी धारा में अची रहिया आहिनि। उन चयो त ॿियनि सूबनि वांगुरु बलोचिस्तान जी बि ख़ुशहाली संदसि अहम मक़सद में शामिल आहे। पाक फ़ौज पाकिस्तानी क़ौम जी फ़ौज आहे। संदसि चवणो त दहशतगर्द फ़िरक़ेवारियत में नाकामीअ जो मुंहुं ॾिसण बैदि कानून लागू कंदड़ इदारनि ते हमला करे रहिया आहिनि। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा चयो त बाग़ियुनि तरफ़ां हथियार फिटा करण में इज़ाफ़ो कानून लागू कंदड़नि जी कोशिशुनि जो नतीजो आहे। उन चयो त अवाम जे भरपूर सहकार सां पाकिस्तान जी ख़िदमत जारी रखी वेंदी। तर्जमान मूजिब आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा जवाननि सां मुलाक़ात कई ऐं संदन मोराल बुलंद कयो। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा बलोचिस्तान में अमन अमान बहितर करण ते पाक फ़ौज, FC, पुलिस ऐं ॻुझनि इदारनि जी कारकर्दगीअ ते इत्मीनान जो इज़हार कयो।